अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरियागुल सबका पेर एक नज़र हेडलाइंस ते। तोशाखाना 2 केस में अदालत बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी के 17 साल कैद जी सज़ा बुधाए छड़ी। स्पेशल जज शाहरुख अर्शमंद अडियाला जेल में केस जो फैसलो बुधायो। अदालत पारा बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी के 1 करोड़ 64 लख दंड जी सज़ा भी बुधाए छड़ी। 2 डिसंबर 2024 ते बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी मथा केस में फर्द जुर्म लागू कयो वियो हो। 13 जुलाई 2024 ते तोशाखाना 2 केस में बिन्हीं जी गिरफ्तारी ज़ाहिर कई वई हुई। वफाकी हुकूमत तोशाखाना 2 केस जो फैसलो इंसाफ ते बदल करार ॾेई छॾियो। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त फ्रॉड तहत तोहफ़नि जो घटि अघु लॻाए सरकार के घटि रक़म ॾिनी वई। स्टेट के करोड़ों रुपयनि जो नुक़सान पहुचाए तोहफ़ा पाण वटि रखिया विया। वफाकी सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त तोशाखाना 2 केस में बानी पीटीआई खिलाफ़ पक्का सबूत मौजूद आहिनि। मुमलिकती वज़ीर अकील मलिक चयो आहे त तोशाखाना 2 केस जो फैसलो आईन ऐं कानून मूजिब आहे। बानी ऐं पीटीआई मथां कानून जी भनकड़ी साबित थी आहे। नगर पाकर वेझो नौजवान मुबैना तौर आपघात करे छॾियो। ॻोठ धनागाम वासी ईश्वर कोहली जो जंग अंदर कंडी जे वण में फाउ खाधल लाश मिलियो। नगर पाकर ताक़े में गुज़िरियल 12 महीननि दौरान आपघात जा 30 केस रिपोर्ट थी चुका। ख़ुदकुशी वाक़िअनि में गिरताई न अचण सबबि मक़ामी सतह ते गिणती जी लहर छायल।